मच्छरदानियूं हुयूं उहे मुतासिरनि खे त न मिली सघियूं, पर उहे मच्छरदानियूं हाणे ॿिए हंधि मुंतक़िल कयूं पियूं वञनि। मच्छरदानियुनि में बि घोबिन ऐं करप्शन जो इंकिशाफ साम्हूं आयो आहे। बदीन इंतिज़ामिया मच्छरदानियूं बरसाति मुतासिरनि खे ॾियण बदिरां गोदामनि में रखी छॾियूं ऐं केतिरो ई अरसो गुज़रण खां पोइ इहे मच्छरदानियूं वापसि खणी वञण वारी वीडियो जेका आहे हाणे सोशल मीडिया ते वायरल थी चुकी आहे। इहा वीडियो वायरल कंदड़ जेको बदीन वासी नौजवान आहे काशिफ, असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, उन सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। काशिफ, थोरो अपडेट कजो, ही मच्छरदानियूं कॾहिं जूं आहिनि, किथे इहा वीडियो जेका उहा रिकॉर्ड कई आहे? वीडियो जेको आहे मूं रिकॉर्ड कई असांजो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जेको बदीन जो, जेको पीर अली शाह स्टेडियम जेको सॾाइबो आहे, उन में असां सालनि खां जो स्टेडियम बंदि पिया ॾिसूं। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तमामु जेको अरसे खां बंदि पियो हो, त अचानक असांजी डेली हुते गेम हले थी, असां अचानक ॾिठोसीं त कुझु गाॾियूं हुते जेको बीठियूं हुयूं, गाॾियूं बीठियूं हुयूं त असीं पाण शॉक थी वियासीं त ही छा आहिनि, छा जूं गाॾियूं आहिनि। पोइ पछाड़ी जो जेॾीमहिल असां वेझो गाॾियुनि जे वियासीं त असांखे ॾिसण में आयो त कुझु जेको आहे लोडिंग पई थिए, शयुनि जी लोडिंग पई थिए। जेॾीमहिल ॾिठोसीं त वेझो खां त मारियूं हुयूं। पोइ उन टाइम ते हिकिड़ो उनजो एम्प्लॉई बि बीठल हो, को मुनवर शाह नाले, पर असांखे जेॾीमहिल असां वीडियो रिकॉर्ड कईसीं त उहो भॼी वियो। उन खां पोइ उते जेको आयो पंहिंजो मुख़्तियार कारब आयो, सोलंकी साहब को नालो ॿुधाइनि पिए, XYZ सोलंकी साहब आहे, उहो बि उते पहुतो। पर जी वीडियो असां वायरल कईसीं, उन खां यकदमि हिकु ई दम जेको मुख़्तियार कारब उते पहुतो, तमामु घणा परेशान नज़र आया त हीअ असां कहिड़ी शइ करे छॾी। इहो उहो ई सामान आहे जेको बोर्ड में असांजे बदीन वासियुनि जे लाइ आयो हो, ऐं बदीन वासी दर दर ते जेको आहे माण्हुनि जे इन्हनि मारियुनि जे लाइ, इन्हनि सामाननि जे लाइ दर दर जेको MPA इन्हनि जे जेको दरनि ते इहो माण्हू बदीन जा भटकंदा रहिया, पर उन्हनि खे का शइ न मिली। असांखे कावड़ ऐं ॾुख इन ॻाल्हि जो आहे त इहो सामान आख़िर हेॾनि टाइमनि खां पोइ निकितो कीअं था, ऐं असांखे बि असीं कंटिन्यूअसली गेम खेॾूं था। असांखे ख़बर आहे असांजी स्पोर्ट्स में हिते दांगी लथी पई आहे। इहो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते करोड़े रुपयनि जो ख़र्च थियो आहे, पर इहो जेको आहे हुननि सरकारी मुलाज़िमनि जो हिकिड़ो भांडो थी वियो आहे, जिते पंहिंजो स्टॉक जेको चोरी जो स्टॉक हिते गॾु था कनि। काशिफ, थोरो अपडेट कजो, ॿुधाइजो त अवां जेॾीमहिल उते पहुता वीडियो रिकॉर्ड कई त उते जेको अमलो मौजूदु हो, जीअं मां ॿुधायो त सोलंकी साहब बि हो जेको पाण खे मुख़्तियार कार सॾाए पियो, उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल न थी? उन्हनि कुझु ॿुधायो न त केतिरियूं ई मच्छरदानियूं आहिनि, कॾहिं खां हिते पयल हुयूं, हाणे हू काॾे खणी वञी रहिया आहिनि? जेॾीमहिल मुख़्तियार कार खां असां जेको पुछियोसीं त मुख़्तियार कार सोलंकी नाले उन असांखे जेको को मौक़फ़ न ॾिनो। उन खां पोइ हिकिड़ो जेको उन्हनि जो ॿियो वेठो मुख़्तियार कार बाद में आयो हुते, त जेॾीमहिल वीडियो वायरल थी वई हली न, उन टाइम ते मुख़्तियार कार हुते पहुतो त भाई जेको शहर जे माण्हुनि जेको वीडियो वायरल करे छॾी आहे। पहिरीं हुते मौजूदु हो को क्लार्क आहे हुते जो रेवेन्यू जो मुख़्तियार कार ऑफिस जो मुनवर शाह, उहो हुते मौजूदु हो। उहो जीअं असां वीडियो ठाहीसीं, तव्हां ॾिसो पिया मुंहिंजूं 3 वीडियो आहिनि, उन्हनि में हिकिड़ी वीडियो में उहो भॼे पियो, हिकिड़ी वीडियो में उहो भॼे पियो। हुतां खां असां वीडियो ठाहीसीं, उहो भॻो हुतां खां। ॾिठसि त हाणे जेको नौजवान बदीन जा जेको सुजाग थी पिया आहिनि, उहो ओॾी महिल एटे टाइम ते हुतां खां निकितो। ऐं असांखे पोइ ख़बर पई त हीअ हिलाल अहमद जी का ऑफिस आहे, उते इहो जेको सामान, पोइ उहा हिलाल अहमद जी ऑफिस असांखे जीअं हिननि खे जेको वायरल थियण खां पोइ हिननि पंहिंजो लिकी सर वॾो मटीरियल अंदरि पियल आहे, कुझु बिस्तरा बि हुआ, तव्हां फुटेजिस बि मूं रखिया आहिनि, तव्हांखे मूं फोटू बि मोकिलिया आहिनि, जेको वायरल थियो आहे सॼे शहर असांजे पूरे बदीन ज़िले ॾिठो आहे। इहो जेको काफ़ी सारो सामान हो हिलाल अहमद आहे जेको शिफ्ट कयनि पिए, बदीन जी हिलाल अहमद ऑफिस, ख़बर इहा पई आहे। काशिफ, अवां जी ॿुधाइबो त वीडियो बि वायरल थी वई आहे त ज़िले इंतिज़ामिया हिन मामले जो पाण बाज़ाब्ता तौर को नोटिस वरितो, या अवां जंहिं वक़्तु इहा वीडियो रिकॉर्ड कई त अवां ज़िले इंतिज़ामिया सां राब्तो करण जी कोशिशि कई? सर, असां ज़िले इंतिज़ामिया सां राब्तो करण जी कोशिशि कईसीं त असां मौक़िफ़ बि मुख़्तियार कार हुते मौजूदु हो, असां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कईसीं, उहो भॼी वियो। असांजो ॿियो जेको अमलदार हुते मुनवर शाह मौजूदु हो, उहो भॼी वियो। बाक़ी हाणे वधीक जेको वेठा आहिनि वॾा, उहो असांजी ॿुधंदा कान। बाक़ी नंढनि खां हिननि खां असां मौक़िफ़ उते जेको ग्राउंड रियलिटी जेका हुई उहा असां पेश कईसीं, पर उहे असांखे उन्हनि खड़ तेली कान्हे हुते। अच्छा, जीअं मां ॿुधायां त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेको आहे इहो बदीन जो केतिरे अरसे खां बंदि पियल हुजे थो, उन जे गोदाम मां ही मच्छरदानियूं निकितियूं आहिनि, तव्हां ॾिठो आहे? ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में कुझु ॿियो सामान त न पियो आहे? सर, 2015 में डॉक्टर सिकंदर मंदरे साहब उते इनाग्रेशन कई आहे इन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी, पर 2015 खां वठी 2021 ताईं अञा ताईं हुते का शइ न थी आहे। अञा ताईं उहो बंदि पियो आहे। हिकिड़ो खंडर थींदो पियो वञे, रांदीगर वीचारा परेशान थींदा पिया वञनि, ऐं उहो खंडर थियो पियो आहे। भई
उनखां पोइ तव्हां पवेलियन ॾिसंदा उहो बि किरे पियो, उहो सॼो नाकारा थी वियो आहे, सिर्फ़ु हिननि जो वेयर हाउस थियो पियो आहे, सरकारी जेको रेवेन्यू डिपार्टमेंट जो वेयर हाउस थियो पियो आहे उहो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स। ठीक है काशिफ, अवां टेलीफोन लाइन ते ही मौजूद रहो। ही अहम मामलो है नाज़रीन, इन ते टॉप स्टोरी में ॻाल्हि ॿोल कयूं पिया टाइम न्यूज़ ते। बदीन मां चूंडियल जेको MP है GDA MP हसनैन मिर्ज़ा साहब भी असां टेलीफोन लाइन ते ही मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम हसनैन मिर्ज़ा साहब। वरी महिरबानी, अवां टाइम ॾिनो आहे। सिंध असेंबली में अवां बदीन में बोर्ड मुतासिरनि जे लाइ जेका इमदाद पहुती हुई उहा बोर्ड मुतासिरनि खे मिली त न सघी, पर उन इमदाद जे लाइ इल्तवा वारी रिथ बि जमा कराए चुका आहियो। अॼु ही अहम मामलो साम्हूं आयो आहे, इंकिशाफ थियो आहे त मच्छरदानियूं जेके बोर्ड मुतासिरनि जे लाइ आहियूं, जिन जो अंग भी तमामु घणो आहे, उहे बोर्ड मुतासिरनि खे त न ॾिनियूं वयूं, पर उन्हनि में भी करप्शन कई वई ऐं उहे मच्छरदानियूं हाणे उतां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे बदीन जो जिते ही डम करे रखी वयूं हुयूं, उहे उतां वापसि केॾांहुं शिफ्ट कयूं वियूं आहिनि। छा चवंदव अवां इन मामले ते? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू खयो। साईं ॾिसो, हिकिड़ो त पहिरीं ई इहो इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल हुई कि इंतिहाई तबाहकारन बोर्ड जी सूरत हाल हुई, जंहिंमें 5-6 ज़िला लोअर सिंध जा मुकमल तौर ते तबाह थी विया हुआ ऐं हुन खां पोइ को ख़ातिर ख़्वाह रेस्क्यू या रिलीफ जो ऑपरेशन त ॾिसण में कोन आयो ऐं रिहेबिलिटेशन जो बिल्कुलु ई को एफर्ट कोन हो प्रोविंशियल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां। त हुन खे शइ खे मद्देनज़र रखंदे 12 महीने में, दिसंबर जे महीने में तहरीक इल्तिवा ऐं जमा कराई हुई सिंध असेंबली। त पोइ 2 महीना गुज़री विया। हाणे ही सिंध गवर्नमेंट जो इहो रवैयो, इहो अमल मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी आई कि छो हुनखे बुनियादी बेसिक हिकिड़ो पब्लिक इशू आहे हुनखे ज़ेर बहस ई नथा पिया अचनि ॾियनि। 2 महीना गुज़री विया, उहो हिकिड़े ऑपोज़िशन जे मेंबर जी तहरीक इल्तिवा एंटरटेन ई कोन कई अथनि उन्हनि सिंध असेंबली फ्लोर ते। त अॼु बदकिस्मती सां ही जेकी वीडियो आई आहे, वायरल थी वई आहे, तव्हांजे चैनल बि ॾेखारियो पिए, हिन सां साफ़ ज़ाहिर थी वियो कि छो हिननि कोन थे पे ॾेखारणु चाहियो या छो ही शइ खे इशू खे बहस में कोन पे आणणु चाहियो। इंतिहाई नाक़िस हिकमत अमली हुई ऐं टोटली पीपल्स पार्टी जो जेको तर्ज़ अमल रहियो आहे कि रुगो पंहिंजे माण्हुनि खे नूरे माण्हुनि खे उहे ॾींदा वञनि, हुननि जा खीसा भरंदा वञनि। आम सिंध जो माण्हू, सिंध जो रवाकू जेको आहे उहो भले बुख मरे, उहो भले तबाहकारी जो निशानो थी वञे, हुन सां हिननि खे को परवाह, को गर्ज़ कोन्हे। ऐं इहो बेसिक शयूं, मच्छरदानियूं, मतिलबु मूंखे त अफ़सोस थो थिए इहो इवन डिस्कस करे। पाण ॻाल्हि छा पिया कयूं, हिन दौर में 21वीं सदी में मच्छरदानियूं मोकिले करे 6 महीना गोदामनि में पयूं, सड़ियूं, ख़राब थींदियूं रहियूं ऐं पोइ रातो राति ही कल जेको आहे हू कॾहिं कोन को पंहिंजे नूर चशम माण्हू खे हिननि हवाले करे छॾियनि कि भले उहो में विकिणे ऐं सिंध जी आवाम जेको आहे उहो बसि ईअं न को पुरसाने हाल हिन जी राह ॾिसंदी रहे। अच्छा, इहो मच्छरदानियूं न आहे, इमदादी सामान जेको आहे जमहूरी अमल आहे। ऐं साईं इनमें हिकिड़ी ॻाल्हि रुगो इहो सवाल थो रखणु चाहियां, मुंहिंजे माण्हुनि जे, सिंध जी आवाम जे साम्हूं सवाल थो पुछणु चाहियां कि छा ही जबरी बादशाही निज़ाम असीं ता हयात पाण क़बूल कंदा रहंदासीं, या जेको पाण चऊं था कि अगरि जमहूरियत आहे, अगरि जमहूरी निज़ाम आहे त जमहूरियत जो त असेंबली ते बहस थियणु घुरिजे न। असां बि मैंडेट वठी आया आहियूं साईं, सिंध जी आवाम जा वोट वठी करे चूंडजी करे हिन असेंबली में सिंध जे आवाम जा मसाइल डिस्कस करण लाइ आया आहियूं ऐं जॾहिं हुन हवाले सां को तहरीक इल्तिवा पाण जमा करियूं था त महीननि जा महीना गुज़री था वञनि ऐं असेंबली खे अहिड़ो मफ़लूज ऐं मुहताज कयल आहे जो जेन्युइन पब्लिक इशूज़ ई नथा डिस्कस थी सघनि। इहो इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हसन मिर्ज़ा साहब, अवां जेका ॻाल्हि कई त अवाम पारां मैंडेट वठी अवां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अवाननि ताईं पहुचो पिया, अवां जी इल्तिवा वारी तहरीक ते हिन वक़्तु असेंबलीअ में को बहस न थियो आहे, ॻाल्हि ॿोल न थी आहे, पर अवाम आॾो अवां जवाबदार आहियो, बजाए अवाम अवां खां पुछाणो करे पोइ अवां DC सां राब्तो कयो हिन मामले ते। अवां को राब्तो कयो आहे इंतिज़ामिया सां, उन्हनि खां पुछाणो कयो आहे त इहा इमदाद केॾांहुं वई, कारे शिफ्ट पई कई वञे? साईं हिन खां वधीक कहिड़ो राब्तो थी सघे थो? इहो हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल फोरम आहे, असेंबली जो आवाम जो घर सॾाइबो आहे, इट इज़ द हाउस ऑफ द पीपल। हुते इहो पब्लिक इशू मां खणी वियो, अॼु बि न 2 महीना पहिरीं खणी वियोसि। त अॼु बि इहो रीइटरेट करणु थो चाहियां तव्हांजे चैनल जे बावसू
कि खुदारा सिंध गवर्नमेंट जेकी है वो सिंध जे अवाम के सिंध जे चूंडियल नुमाइंदनि के जवाब दे आहे ऐं इहो फोरम आहे रेलिवेंट लीगल फोरम आहे पण पंहिंजे कानूनी जवाब में अंदरि रही करे असांजो हक़ आहे पाण हिननि सां जवाब वठूं ऐं हिननि जो फर्ज़ आहे कि हीअ जो जवाब ॾियनि उहो इंशाअल्लाह हिननि सां वठी लाहींदासीं। अच्छा, ज़िले इंतज़ामिया सां अवां जो राब्तो थियो आहे डेप्यूटी कमिश्नर बदीन सां या मुख़्तियार कार ॿुधाए पियो वञे सोलंकी साहब जेको सरगर्म लॻो पियो इहे मच्छरदानियूं शिफ्ट करण में, ॿियो मुनवर शाह ॿुधाए पियो वञे जेको अमलदार आहे रेवेन्यू खाते जो, उहो बि उन वक़्तु मौजूदु हो जंहिं वक़्तु इहे मच्छरदानियूं शिफ्ट कयूं पियूं वियूं। अवां जो को राब्तो थियो आहे हिननि अमलदारनि मां कंहिंसां? हुन सां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदुसि कि जॾहिं बोर्ड जी सूरत हाल हुई अॼु खां 6 महीना पहिरीं तॾहिं पाण ॾिठो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चेयरपर्सन नौजवान क़यादत आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहो तमामु मुतहरिक असांखे ॾिसण में आया। मुख़्तलिफ़ ज़िलनि जो हुननि दौरो कयो, बदीन ज़िले जो बि हुननि दौरो कयो। जॾहिं हिते दौरो कयो त हुननि इज़हार बरहमी कयो मुक़ामी पंहिंजी क़यादत ते जंहिं हुन वक़्त जे डिप्टी कमिश्नर ऐं ज़िले इंतज़ामिया सां मिली भगत में उन्हनि आम आवाम के ठुकराए पंहिंजे ई ज़ाती हारियनि में जेको एनडीए में वफ़ाक़ी गवर्नमेंट जे ॾिनल टेंटूं हुयूं उहो बि पंहिंजे ई हारियनि में विराए उहो सॼो माल खाइण जी हुननि मनसूबाबंदी कई ऐं बिलावल साहब तॾहिं ऐलान कयो ऐं हिन जी इंक्वायरी कराईंदुसि ऐं मुलविस किरदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदुसि। त आउं पुछणु चाहींदुसि पार्टी जी गवर्नमेंट छा पंहिंजे चेयरपर्सन जे अहकामात खे पारींदी कोन पारींदी, हुननि ऑफिसर्स अमलदारनि जे ख़िलाफ़ को एक्शन थियंदो कोन थियंदो। असीं बि हैसियत बदीन वासी सिंध वासी अञा ताईं हुन ते मुंतज़िर आहियूं कि ॾिसूं कि कहिड़ो जज़ा ऐं सज़ा जो अमल थिए थो। ठीकु आहे हसनैन मिर्ज़ा साहब, वॾी महिरबानी अवांजी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ ऐं वक़ार जे इहा वीडियो रिकॉर्ड कई आहे अवांजी वॾी महिरबानी वधीक तफ़सील ॾियण जे लाइ। काशिफ़ कमरानी नौजवान नाज़रीन जे पारां इहा वीडियो रिकॉर्ड कई वई उन खां पोइ वायरल कई वई। हसनैन मिर्ज़ा जो चवणु आहे त सिंध असेंबली सभ खां वॾो फोरम आहे सिंध जे अवाम पारां चूंडियल नुमाइंदनि जो, उते उन इल्तवा वारी रिथ जेका आहे जमा कराई आहे। 2 महीना गुज़री विया आहिनि पर बदीन वासियुनि जे लाइ जेका इमदाद आई हुई उहा केॾांहुं वई, DC पारां ऐं इंतज़ामिया पारां मिली भगत करे इहा जेका इमदाद आहे उहा गुम कई वई आहे। पर हिन मामले ते सिंध असेंबलीअ में बहस करण जी इजाज़त न पई ॾिनी वञे।